अस्सलाम वालेकुम। आवां महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि कहिड़ी वीडियो एडिटिंग एप्लीकेशन सभिनी खां बहितर आहे ऐं मुंहिंजी पसंदीदा वीडियो एडिटिंग एप्लीकेशन जे बारे में। सो ही वीडियो पूरी ज़रूरु ॾिसिजो, पर उन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं ईंदड़ हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। अचो त शुरूआत कयूं। सब खां पहिरीं तव्हां सभिनी जी पसंदीदा एप्लीकेशन जेका आहे काइनीमास्टर, ऐं उहा सिर्फ़ु तव्हांजी न पर लखें करोड़े माण्हुनि जी पसंदीदा एप्लीकेशन आहे। सिर्फ़ु उनजे करे जो उनजो इंटरफेस तमामु सादो आहे ऐं उनखे आम माण्हू सम्झी वियो आहे। उहा एप्लीकेशन तमामु अॻु प्ले स्टोर ते आई आहे ऐं उनखे सम्झंदे असां उनजे पूरे इंटरफेस खे सम्झी विया आहियूं। कहिड़ी टाइम लाइन आहे, कहिड़ो गोल व्हील आहे, किथे असांखे लीअर रखिणो आहे ऐं कहिड़ी जाइ ते क्लिक करे असां ऑडियो खे एडिट करे सघूं था, किथां वीडियो खे कट कजे, किथे टेक्स्ट लॻाइजे, किथे इफेक्ट लॻाइजनि, सभु कुझु असांखे ख़बर आहे। ऐं ख़ासि करे हिकिड़ी शइ जी तमामु घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे, उहा एनिमेशन। जेकॾहिं तव्हां उन जे बारे में, इन चाॿी जे बारे में ॼाणो था त तव्हां काइनीमास्टर जा मास्टर थी वेंदो, तव्हां जेको वञे करे सघो था। ऐं वरी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त काइनीमास्टर जे बारे में मूं घटि में घटि 10-12 वीडियोज़ ठाहियूं आहिनि ऐं उन्हनि में मूं एनिमेशन जे बारे में सभु कुझु सम्झाए छॾियो आहे। जेकॾहिं तव्हां सिखणु चाहियो था त हिते क्लिक करे पूरी प्लेलिस्ट ॾिसी सघो था ऐं काइनीमास्टर जे बारे में मुकमल सिखी सघो था। बहरहाल, पर मूंखे हीअ हिकिड़ी ॻाल्हि में कोन वणंदी आहे, हिन जी रिज़ल्ट 25 फ्रेम पर सेकेंड जे हिसाब सां ॿी का ख़ासि कोन हूंदी आहे। जेकॾहिं 30 ताईं तव्हां वञो था तॾहिं का मज़े वारी कोन्हे। जेकॾहिं तव्हां 60 फ्रेम पर सेकेंड जे हिसाब सां ठाहियो था तॾहिं 30 जे हिसाब सां थोरी मैच थी वेंदी। सो हिन में जेकॾहिं तव्हां 30 सां एक्सप्लोर कयो था का शइ ऐं उहो वञी करे प्रीमियर प्रो में लॻाईंदो तव्हां त उते तव्हांखे ॿुधाईंदो 30 फ्रेम पर सेकेंड। वॾी ॻाल्हि आहे, चाइना आहे बाबा, चाइना जो ऐप आहे। उनखां पोइ ॿिए नंबर ते एप्लीकेशन अचे थी पावर डायरेक्टर ऐं उनजे बारे में मूं वीडियो ठाहे छॾी आहे, जेका तव्हां नाहे ॾिठी त ॾिसी सघो था। ऐं उनखां अलावा हिन में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सभई फीचर आहिनि, टेक्स्ट वारा, इफेक्ट वारा, कटिंग वारा, सभु कुझु आहे। सिर्फ़ु हिकिड़ो फीचर वधीक आहे जंहिंखे चइबो आहे स्टेबलाइज़र, ऐं ही वीडियो खे स्टेबलाइज़ कंदो आहे। स्टेबलाइज़ छा हूंदो आहे तव्हांखे पहिरीं सम्झाए वठां। जेकॾहिं तव्हां वीडियो रिकॉर्ड करियो था पंहिंजी मोबाइल ते ऐं तव्हांजो हथु लुॾे थो ऐं वीडियो में लोडो अचे थो त हिन एप्लीकेशन खे इस्तेमालु कंदे तव्हां हुन मां उहो लोडो ख़तमु करे सघो था। सो हिन में ही फीचर वधीक आहे। ऐं उनखां पोइ 3 नंबर ते एप्लीकेशन अचे थी जेका प्ले स्टोर ते हिननि ॿिन्ही एप्लीकेशन खां बाद में आई। उनजो नालो आहे फिल्मोरा गो ऐं हूअ बि तमामु सुठी एप्लीकेशन आहे माण्हुनि जे बकोल, ऐं उनखे इस्तेमालु करण में तमामु आसान आहे। तमामु सिंपल इंटरफेस आहे ऐं एॾो को ॾुखियो कोन्हे, सफ़ा सवलो आहे। जेकॾहिं तव्हां नाहे इस्तेमालु कई करे सघो था ऐं उनजो एक्सपीरियंस हासिलु करे सघो था। ऐं 4 नंबर ते जेका एप्लीकेशन आहे उहा एडोब प्रीमियर रश, ऐं हिनखे मूं काफ़ी इस्तेमालु कयो आहे। हिन जी ख़ासि करे हिन जी रिज़ल्ट तमामु बहितरीनु हूंदी आहे। बाक़ी हुन में कमु करणु थोरो ॾुखियो आहे। जेकॾहिं तव्हां एडोब प्रीमियर प्रो या एडोब प्रीमियर रश कंप्यूटर में इस्तेमालु कयो आहे त तव्हां आसानी सां हुन में एडिटिंग करे सघो था ऐं हिन में तव्हांखे टेक्स्ट इफेक्ट बि तमामु ज़बरदस्त मिलनि था। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हीउ थोरो स्लो आहे एक्सपोर्ट जे हवाले सां। ऐं उनखां पोइ जेका एप्लीकेशन अचे थी जेका आहे मुंहिंजी पसंदीदा एप्लीकेशन, ऐं मूं हुनखे जेतिरो बि इस्तेमालु कयो आहे मूंखे हीअ एप्लीकेशन हमेशह यादि रहंदी ऐं हीअ तमामु ज़बरदस्त एप्लीकेशन आहे जंहिं बारे में मूं काफ़ी सारी वीडियोज़ ठाहियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां नाहिनि ॾिठियूं त हिते क्लिक करे ॾिसी सघो था। ऐं उनखां अलावा डिस्क्रिप्शन में बि लिंक आहे, उनजो नालो आहे अलाइड मोशन स्टूडियो। हिन में सिर्फ़ु हिकिड़ी शइ कमाल जी न आहे, हिन में काफ़ी सारियूं शयूं कमाल जूं आहिनि। हिन जी एनिमेशन कमाल जी शइ आहे। हर लेयर खे तव्हां एनिमेट करे सघो था, ऑडियो खे तव्हां एनिमेट करे सघो था, वीडियो खे तव्हां एनिमेट करे सघो था, वीडियो खे कहिड़े हिसाब सां कीअं एनिमेट कजे सभु कुझु तव्हांखे गाइड बि कंदी आहे। ऐं उनखां अलावा हिन में जेकॾहिं तव्हांखे एनिमेशन जी ख़बर पइजी वई त तव्हां हिन में जीअं चाहियो करे सघो था। कंप्यूटर जी टोटल एडिटिंग तव्हां हिन में करे सघो था। एतिरे ताईं हिन में तव्हां हिकिड़ो वेक्टर ठाहे सघो था। वेक्टर ऐं रास्टर छा खे चइबो आहे, हिन में तव्हां कार्टून ठाहे सघो था। कार्टून कीअं ठाहे उनजे बारे में ऐं पहिरीं वीडियो ठाहे चुको आहियां त अलाइड मोशन स्टूडियो खे इस्तेमालु कंदे असां कार्टून कीअं था ठाहे सघूं। ऐं उनखां अलावा हिन में जहिड़े हिसाब सां एडिटिंग कंदो न करे सघो था। मुंहिंजी नज़र में हिन जी रिज़ल्ट बि सुठी आहे, हिन जी स्पीड बि सुठी आहे, मोबाइल ते लोड बि थोरो घटि थो हुजे ऐं हिन में तव्हां सिंधी फ़ॉन्ट जेतिरा चाहियो इंस्टॉल करे सघो था। ऐं उनखां अलावा हिन में तव्हां जीअं चाहियो एडिटिंग करे सघो था। सभ खां बहितरीनु एप्लीकेशन इहा आहे, पर हिन जो इंटरफेस सम्झ में कोन ईंदो आहे हर कंहिंखे। सो हिन जे इंटरफेस खे सम्झण खां पोइ तव्हां काइनीमास्टर इस्तेमालु करणु शायदि छॾे ॾियो। ऐं उनखां पोइ जेका एप्लीकेशन अचे थी उनजो नालो आहे VN
एडिटर ऐं हिन में बि तव्हां कमाल जी एडिटिंग करे सघो था। हिन जी बि एनिमेशन थोरो हिनखे सम्झणु ॾुखियो आहे, पर हिन जी एनिमेशन कमाल जी आहे। जेकॾहिं हिनखे तव्हां सम्झी वियो त हिन में बि तव्हां बहितरीनु एनिमेशन करे सघो था। ऐं उनखां पोइ जेका एप्लीकेशन अचे थी उहा बि एनिमेशन जे हवाले सां आहे। जेकॾहिं तव्हां कंप्यूटर में एडोब आफ्टर इफेक्ट इंस्टॉल कयो आहे ऐं या कॾहिं यूज़ कयो आहे या ॾिठो आहे हुनजो यूज़, त तव्हां नोड वीडियो एडिटर खे ज़रूरु आज़माए ॾिसो। हिन में बि तव्हां काइनी मास्टर या अलाइन मोशन स्टूडियो वांगुरु एडिटिंग करे सघो था, पर हिन में कुझु एक्स्ट्रा इफेक्ट आहिनि, जीअं मिसाल तौरु गोल्ड शेडो ठाहिणु ऐं उनखां अलावा आउटलाइन स्ट्रोक ॾियणु, रंगीन स्ट्रोक ॾियणु ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो हिन में तव्हां एडिटिंग करे सघो था, लवर ठड ठाहे सघो था पंहिंजी वीडियोज़ जे लाइ। ऐं हिन में तव्हां एडोब आफ्टर इफेक्ट वांगुरु बिगेर बैकग्राउंड वारो या ट्रांसपेरेंट वारो बैकग्राउंड रखी करे वीडियो खे एक्सपोर्ट नथा करे सघो, पर हिन जा तव्हां वीडियोज़ एक्सपोर्ट करे ग्रीन स्क्रीन में पंहिंजी वीडियोज़ ते लॻाए सघो था। सो ही VFX ठाहिण जे लाइ तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे। त ही हुई अॼु जी वीडियो। तव्हां मूंखे ॿुधायो तव्हांजी पसंदीदा एप्लीकेशन कहिड़ी आहे, इन्हनि सभिनी मां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। का बि हुजे ज़रूरु लिखो। मुंहिंजी पसंदीदा एप्लीकेशन अलाइड मोशन स्टूडियो आहे ऐं जेका मुंहिंजी पसंदीदा ई रहंदी। जेकॾहिं तव्हां हिनखे सम्झंदो तव्हांजी पसंदीदा एप्लीकेशन थी वेंदी, थी सघे थो तव्हांजी का ॿी हुजे। तव्हां कहिड़ी एप्लीकेशन खे इस्तेमालु कंदे वीडियो एडिटिंग कंदा आहियो, कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो, लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो ऐं मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे छॾियो, जीअं ईंदड़ हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।